साईं तव्हां मूंखे छो घुरायो आहे? मनी पंहिंजी धीउ जी शादीअ जी तयारियूं कर। वॾेरा साईं ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी न्याणी ते रहम कर। तुझी न्याणी असांखे संग चकीअ में मिली आहे ऐं तुझे भाउ ऐं तू मुंहिंजे बेगुनाह भाउ खे मारियो। अरे ॿुध कहिड़ी कस्ती लॻई, छो तो पंहिंजे भाउ खे ठुकराई? वॾेरा साईं तव्हांखे त ख़बर आहे मुंहिंजी वॾी धीअ मानी पचाइण में देरि कई त उनखे मारियो वियो। ज़ुल्म पंहिंजी अखियुनि सां ॾिसी चुको आहियां। हाणे मुंहिंजी दिलि नथी चए वॾेरा साईं, मुंहिंजी दिलि नथी चए। छोकिरी त मां तोखां खसे बि वठंदुमि, पोइ तुंहिंजी हिक अखि रोअंदी हिक अखि खिलंदी ऐं पुठियां ॾिसंदे त धाबिड़ जी किरी पवंदे। हेॾे ॾिस धीउ बंगलनि में राणी बणिजी राज कंदी राज। वॾेरा साईं असीं ग़रीब माण्हू वॾा ख़्वाब न ॾिसंदा आहियूं। वञ मां तोखे 6 ॾींहं ॾियां थो, वञी तयारी कर। 7 ॾींहं मां तुंहिंजी धीउ वनवा में विहारणींदुसि। हाणे मुंहिंजी दिलि नथी चए वॾेरा साईं, मुंहिंजी दिलि नथी चए। हलड़े छोकिरी कोन ॾींदुसि, दाना तो करे हल निकिर।